चली आ गई उधर करो फिर चली गई यार आ गई चली फिर चक्कर के नहीं ला तू यार तू होगी 1 2 2 ओ कुड़िए 1 2 2 ओ हो गई मुंडे दी पतंगा वर्गी तू एवें उड़दी ओ हो गई मुंडे दी हिला ते चलदी टुक टुक तू करदी मेकअप तू करदी आ अंग्रेजी पढ़दी गिट पिट तू करदी जिम्मे कोई न साडी विक्टोरिया तू कंटी बिग बैन दी पूरा लंदन ठुमकदा ओ जदों नचे पैन दी पूरा लंदन ठुमकदा तू कंटी बिग बैन दी पूरा लंदन ठुमकदा ओ जदों नचे पैन दी पूरा लंदन ठुमकदा रंगीला तारा रंगीला तारा छुए छुए तारी बात तू मेरी नींदों में सोना है तू मेरे अश्कों में रोना है सांसों में तेरी नजदीकियों का इत्र तू घोल दे मैं ही क्यों इश्क जाहिर करूं तू भी कभी बोल दे भोजन नहीं करूँगा तो पड़ता जो नहीं है तो जाड़ी ओ मामा मामा मीना अस्सलाम वालेकुम गाइस जीए सिंध जीए लतीफ़ जी तव्हां एतिरा वीडियो जेका ॾिठा सभु VSL वर्ल्ड सुपर लीग नाइट टूर्नामेंट जा जेको रमज़ान में मुनक़द कयो वेंदो आहे जेको टूर्नामेंट हली रहियो आहे उन जा हाईलाइट्स तव्हांखे असां ॾेखारिया जेका बि कुझु क्लिप्स वग़ैरह आहिनि असां लाइव मैच हलियो पियो उन दौरान जेको आहे सो उन क्लिपनि मां जेको आहे सो असां नंढा नंढा क्लिप जेका हाईलाइट्स करे कढिया आहिनि असीं महिरबानी कंदासीं उन्हनि दोस्तनि जी जंहिं थोरा थोरा क्लिप्स जेका आहिनि नंढा कढी असांखे ॾिना ऐं प्यारे संगतियुनि जी उहे जेका क्लिप्स बनाइनि पिया लाइव जेको हलाइनि पिया असांजो प्यारो दोस्त सुनील महेश्वरी उहो ऐं ॿियो शकील बलोच जेको उहो लाइव मैच हलाए रहिया आहिनि ऐं लाइव फाइनल भी ॾिसी सघो था फेसबुक ते इन ॿिन्हिनि जी आईडियुनि ते पुराणा मैच बि टोटल पहले आहिनि सभु ॾिसी सघो था फ़िलहाल अॼु जेको आहे अव्हांखे असीं हाणे ॾेखारींदासीं फाइनल त असां सां गॾु रहिजा आख़िर ताईं ॿ VIP टीमूं हुन में पहुतियूं आहिनि कांटेदार मुक़ाबिलो थींदो VIP हलंदासीं गॾु रहिजा असां सां हली गॾिजी ॾिसंदासीं कप बि ॾिसंदासीं टीम खे मिलंदो उहो बि ॾिसंदासीं सेलिब्रेशन ॾिसंदासीं असां सां गॾु रहिजा आख़िर ताईं थैंक यू अल्लाह हाफ़िज़ करीब टीचर ग्राउंड साइड ग्राउंड ते जेको आहे सो तमामु घणी रश लॻी पई आहे तमाशा जाम आया आहिनि ऐं अनकरीब मैच चालू थींदो तव्हांखे ॾेखारींदासीं वध मुक़ाबले ॿ टीमूं आहिनि जंहिंजा नाला इहे आहिनि पंहिंजो हिकिड़ी आहे शाह शरीफ़ ॿी आहे अल मदीना जीअं ई मैच शुरू थींदो तव्हांखे बराह रास्त ॾेखारियो वेंदो असां सां गॾु रहिजा आख़िर ताईं महिरबानी
आखिरी बार है बेहतरीन कांदा वाला जारी कारू नाव जारी है जो आखिरी बार है मोहम्मद अली हिंद बात करेंगे इंचार्ज चाहिए तो इंचार्ज चाहिए बस कर दो मोहम्मद अली हिंद को मोहम्मद अली आयो दो नंबर का क्लास वही यो छह बॉल 12 रन से आखिरी ओवर जारी है सारी बॉल 12 रन बाकी बॉल 12 रन सो दरकार है
बाक़ी हिकिड़ो बाल पतो आहे मैच त ऐं हिकिड़े पासे थी वियो आहे तव्हांखे ॾेखारींदासीं तमाशा सभु पंहिंजे इंतज़ार में आहिनि अॻियां वञण जे बसि आखिरी बाल 12 रन सो खटण त नामुमकिन है कमेंट्री आवाज कोने स्पीकर ढकजी है इन सब जी तव्हां ॾिठो त शाह शरीफ़ी टीम अल मदीना खे 91 रन्सनि जो टारगेट ॾेई करे उते ॾाढो उनखे मुबारकबाद असीं पेश करियूं था ऐं हींअर ॾिसो पिया पंहिंजो विनिंग चेयरिंग हले पई इनाम में विनर के बाइक ॾिनी वेंदी हुन सां गॾु कप बि आहे कैप्टन शकील बोले दुने सां गॾु शाह शरीफ जे कैप्टन सज्जाद साहब आडाई के विनिंग प्राइज उस्ताद बिनो जट के असांखे मुझे ग्राउंड जे रेखी ॾिनी आहे जीअं त तव्हां ॾिठो मैच पंहिंजे इख़्तिताम ते पहुतो आहे शाह शरीफ़ टीम विनिंग कई आहे हुनखे कैश प्राइज़ बि मिलियो वेंदो कप बि मिलियो वेंदो ऐं हुन सां गॾु ट्रॉफी बि ॾिनी वेंदी ट्रॉफी लाइक कप एंड मेडल्स और बाइक चाइना जी पर उहा बि हिकिड़ी एज़ाज़ी ॻाल्हि जेको हुनखे मिलंदी रनर अप टीम